पंजाब के इलाके मास्को में पुलिस ते धाड़ेलन जो हमलो, 14 हल्कार शहीद, 4 जख्मी, 2 हल्कार गुम। पुलिस मूजिब शिफ्ट तब्दील थियण बाद बिन पुलिस मोबाइल ते सवार 24 हल्कार वापस वञी रहा हुआ त फतेहपुर भरिसां संदन गाड़ियों बरसाती पानी में फासी पयूं। धाड़ेलन पुलिस जी गाड़ियुनि ते राकेल लांचर सां हमलो करे ॾिनो। हमले में 14 हल्कार शहीद ऐं 4 जख्मी थी पिया। 2 पुलिस हल्कार लापता। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां वाक़े ते ॾुख जो इज़हार। घरू वज़ीर मोहसिन नक़वी DPO रहीम यार खान खां रिपोर्ट तलब करे वरिती। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ पारां कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो हुकुम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी विच में थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब में थियल मुआदे ते अमल दरामद न थियण ऐं पंजाब हुकूमत में पीपुल्स पार्टी खे लाॻीतो नज़रअंदाज़ करण जी शिकायत कई। शिकायतुनि जे ख़ात्मे ऐं मामला तइ करण लाइ पीपुल्स पार्टी ऐं नून लीग जे कोऑर्डिनेशन कमेटियुनि जो इजलास आचर ॾियारे गवर्नर हाउस लाहौर में घुरायो वियो। ईरान बस हादसे में पहुथियलनि जा मढ़ ख़ुसूसी जहाज़ ज़रिए पाकिस्तान आणण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मंज़ूर ॾेई छॾी। पर ॾेई वज़ारत कराची ऑफिस जे DG इरफान सुमरो जी सिंध हुकूमत खे आगाही। इरफान सुमरो चयो आहे त बस में 51 मुसाफ़िर सवार हुआ, जिन मां 28 शहीद थी विया। 23 ॼणा ज़ख़्मी आहिनि। शहीदनि ऐं ज़ख़्मी जी सुञाणप समेत समूरी कार्रवाई मुकमल थी चुकी आहे। ईरानी हुकूमत तरफ़ां तिबी ऐं कानूनी घुर्जूं मुकमल थियण बाद मढ़ ख़ुसूसी जहाज़ ज़रिए जल्द ॾे आंदा वेंदा। सुप्रीम कोर्ट मुबारक सानी केस में वफ़ाक़ जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे फ़ैसिले मां 3 तकरारी पैराग्राफ हज़फ़ करे छॾिया। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच पंजाब हुकूमत जी नज़रसानी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे 6 फरवरी ऐं 24 जुलाई वारनि फ़ैसिलनि मां तकरारी पैराग्राफ नंबर 42 ऐं 7 समेत 49 खे हज़फ़ करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त जेके पैराग्राफ हज़फ़ कया विया आहिनि उहे कंहिं बि केस में मिसाल तौर बि पेश न थींदा। अदालत इस्लामी नज़रियाती काउंसिल जी सिफ़ारिशुनि ऐं आलमनि जी राय खे तस्लीम कयो आहे। अदालत ट्रायल कोर्ट खे केस में शामिल कलमनि जो कानून मूजिब जाइज़ो वठण जी हिदायत बि कई। सुप्रीम कोर्ट में मुबारक सानी नज़रसानी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान मुफ्ती तकी उस्मानी, मौलाना फज़लुर रहमान, अबुल खैर ज़ुबैर, फरीद प्राचा ऐं ॿियनि मज़हबी आलमनि तकरारी पैराग्राफ हज़फ़ करण जी इस्तदा कई। अटॉर्नी जनरल बेवफ़ाक़ी हुकूमत जी नुमाइंदगी कंदे आलमनि जी तजवीज़ुनि खे दुरुस्त करार ॾींदे चयो आहे त हिन केस में आलमनि ऐं पार्लियामेंट जी राय खे अहमियत ॾिनी हुई। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त हर निमाज़ खां पोइ मुंहिंजी हिक ई दुआ हूंदी आहे त मूं खां को ग़लति फ़ैसिलो न थिए। असांखां का ग़लती थी वञे त उनखे अञा जो मसइलो बणाइण बदिरां उन जी इस्लाह थियणु घुरिजे। पार्लियामेंट जो हर ॻाल्हि अखियुनि ते आहे। पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बि ख़तमु करे सघे थी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ मज़हबी पार्टियुनि एहतजाज ख़तमु करे छॾियो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान पारां सुभाणे योम तश्कर मल्हाइण जो ऐलान। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त दुनिया जी का बि ताक़त ख़त्मी नबूअत जी अक़ीदे ख़िलाफ़ साज़िश नथी करे सघे। दीनी जमायतुनि सुप्रीम कोर्ट खे फ़ैसिले बाबति क़ाइल कयो। हू सुप्रीम कोर्ट ऐं पार्लियामेंट जा थोरा मञे थो ऐं चीफ जस्टिस खे भेटा पेश करे थो। जॾहिं को उहो चवे त खाइंस ग़लती थी वई आहे त उहो काफ़ी आहे।
पीटीआई इस्लामाबाद जो अॼोको जलसो मुलतवी छो कयो? पीटीआई बानी जी भेण अलीमा खान पार्टी क़यादत मथां संगीन इल्ज़ाम लॻाईंदे केतिराई सवाल उथारे छॾिया। जलसो मुलतवी करण जो ऐलान आज़म स्वाती चेयरमैन बैरिस्टर गौहर ऐं केपी हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सैफ जी मौजूदगी में कयो वियो। बैरिस्टर गौहर चयो आहे त हुकूमत जलसे जी आड़ में इंतिशार पकड़ण जी कोशिश कई। पीटीआई बानी जी हिदायत ते जलसे जी तारीख़ तब्दील कई वई आहे। हाणे जलसो 8 सेप्टेम्बर ते कयो वेंदो। अलीमा खान चयो आहे त पीटीआई जी मौजूदा क़यादत बानी खे ॿाहिरि ॾिसण नथी चाहे। ॿुधायो वञे त सुबुह सवेर आज़म स्वाती खे जेल कंहिं मोकिलियो, संदसि बानी सां मुलाक़ात कीअं थी? सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत आमो साम्हूं आहिनि। सभु गॾिजी मुल्क लाइ कमु करे रहिया आहियूं। भेड़शाह में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे सिंध समेत समूरे मुल्क बाबति ॻाल्हियूं कंदो। वफ़ाक़ सिंध में हिकु बि मोटरवे न ठाहियो आहे। नेशनल हाईवे जी बि हालत ख़राब आहे। दाड़ेल ॿिरुनि खां ॿाहिरि निकिरंदा त मारिजी वेंदा। दाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ ज़रूरत पवण ते फ़ौज ऐं रेंजर्स खां बि मदद वठी सघिजे थी। माण्हू वठा आहिनि जेके चाहिनि था बिलावल भुट्टो साहब वज़ीर आज़म न थिए ऐं ॿिया थियनि त जीअं असीं हुननि मां कमु कढी सघूं। मुंहिंजी एजेंडा आहे वज़ीर आज़म बिलावल भुट्टो, हिकिड़ी मुंहिंजी एजेंडा आहे। जेको माण्हू हिन सां मुतफ़िक़ हूंदो उहो मुंहिंजो दोस्त आहे। जेको माण्हू हिन सां मुतफ़िक़ न हूंदो ऐं हुन सां गॾु कोन। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद थियो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी, आसिफ ज़रदारी ख़ुदि जेलनि में वियो। हींअर पीपल्स पार्टी किथे आहे? पार्टी असां ठाही आहे। पार्टी असांजे माण्हुनि ठाही आहे। असांजे माण्हुनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मुंहिंजे ख़ानदान वारनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। बीबीअ जी शहादत वक़्तु मुंहिंजा वालिद साहिब हुननि सां गॾु आहे ऐं हीअ पार्टी असांजी पंहिंजी आहे। रुॻो मुंहिंजी कुर्बानी हुजे त आउं ख़ुदा से निकिरी आहियां। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सॼो साल माण्हुनि जे विच में माण्हुनि सां गॾु हूंदी, पोइ हुन सां गॾु MNF गॾु हूंदा, MPF गॾु हूंदा। हींअर त ऑफिसर गॾु आहिनि। सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं पीपल्स पार्टी MNA मखदूम जमील ज़मान चयो आहे त पीपल्स पार्टी में उहे माण्हू बि वेठल आहिनि जेके बिलावल भुट्टो खे वज़ीर आज़म ॾिसण नथा चाहिनि। मोहतरमा उन लाइ जान जो नज़रानो न ॾिनो त पंजाब मां पीपल्स पार्टी ख़तम थी वञे। बलोचिस्तान ऐं KP में पार्टी जो नालो वञी बचे ऐं सिंध में PP लाइ बदगुमानी पैदा थिए। MS बचा बंद जे दौरे दौरान KT न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मखदूम जमील ज़मान चयो आहे त पीपल्स पार्टी लाइ माण्हुनि में कावड़ जा ज़िम्मेवार उहे ई माण्हू आहिनि जेके पार्टी में रही करे बि ग़लति बयानी कंदा आहिनि। मोहतरमा शहीद अवाम जे विच में हूंदी हुई, पर हिन वक़्तु ऑफिसर पुलिस ऐं रेंजर्स वेझी आहे। अवाम परे आहे। चाहियां थो त अवाम वेझी हुजे। मुराद अली शाह सिंध जो वॾो वज़ीर आहे। उन खे पुलिस ते पर्दो रखणो आहे, पर हक़ीक़त उन जे उबतड़ आहे। हाणे पुलिस बि महफ़ूज़ न आहे। साईं खे शाबाश, अखियूं पूरे वेठो निभाए।